नाज़िन जौहर में चौपाए माल के वैक्सीन न करण खिलाफ भागी ने एहतजाजी मुज़ाहिरो किया है। इन हवाले से ॾिसूं था जौहर में मेरा टीवी जे रिपोर्टर गुलाम कादिर मलूखानी जी रिपोर्ट। असां जेको हींअर फ़कीराबाद में मौजूद आहियूं, हिते इलाइक़े में जेको ताज़ी बरसातुनि खां पोइ हिते जेको आहे बीमारी आहे जेका माल में थी आहे, न का वैक्सीन थी आहे, न को का डॉक्टरनि का टीम मुक़ररु कई आहे। ऐं मच्छरदानियूं आहिनि उहे बि जेके माल वधल माण्हुनि खे कोन्हनि भाॻिया सख़्तु परेशान, हिननि जो माल मरी वियो आहे। त हिननि खां पुछूं ही छा था चवनि। जीअं त असां वटि लंपी जी बीमारी तमामु घणी थी वई आहे ऐं मच्छरनि बि माल खे खाई सफ़ा तबाह करे छॾियो आहे ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि। हींअर बि हिकिड़ी ख़ाली बचाए घोट कैंप लॻायूं, पर उहा दवा तव्हां चवां त ईअं लिखियूं त बाबा तूं खणी वञ 50 जी दवा खणी वञ। सो उहो भाॻे कंहिंखे बि कोन्ह, ईअं 50 माण्हू बीहारे बाबा इहे फ़ोटू कढी विया हलिया त बाबा ही 200 माण्हुनि जी तूं खणी वञे। त भले तव्हां तस्दीक करियो, ॻोठनि में वञो, जिन जिन जा नाला लिखियल आहिनि उन्हनि मां कंहिं बि हिकिड़े जे जेका वैक्सीन थियल हुजे त असां ज़िम्मेवार आहियूं। बाक़ी हेॾां 2 किलोमीटर ते रहीमाबाद सेंटर आहे, हेॾां अल्ताफ़ रिंद असांखां 2 किलोमीटर ते सेंटर आहे, पर भर जे जेके 1/2 किलोमीटर ते उन्हनि ॻोठनि में तव्हां टीमूं माणियो त उते बि वैक्सीन न थियल हूंदी। डिप्टी साहब जॾहिं था वञूं केॾा वञूं चवंदा बाबा उमिरि ते वियल आहे, साहिबु कराची वियल आहे, साहिबु अॼु VC साहिब सां मिलण वियो आहे, पर माना मिले कोन थो। जेकॾहिं मिले थो त बि चए थो यार लंपी जी असां वटि का पॉलिसी कान्हे, न इहा बीमारी पाणे अलाह कंदो छॾे वेंदी। बाक़ी बुखार जूं या एंटीबायोटिक या रुॻो त वैक्सीन बि कमु कोन ॾींदी, न घर लाइ वैक्सीन छा कंदी। उन लाइ घर जूं दवाऊं खपनि, या पेटनि में जीवड़ा थींदा उहे दवाऊं खपनि, उहे ॿियूं दवाऊं माना ठुप ॾियनि ई कोन था। रुॻो ताज़ियूं बरसातियूं थियूं आहिनि, तव्हां हितां ही रोड आहे, हींअर तव्हां वञो तव्हांखे समय माल रोड ते मुअल उछलियल ॾिसण में ईंदो। को बि डॉक्टर, को बि वैक्सीन वारो, को बि इदारो तावन कोन थो करे। हितां सिलता पे ॻोठ आहे, अस्पताल आहे, तव्हां हली ॾिसो उते गॾ बीठा डॉक्टर नाले लाइ कोन्हे। रहीमाबाद सेंटर आहे, ॾिसो हली उते बि गॾ कुता वेठा आहिनि, को डॉक्टर कोन्हे उते, को माण्हू कोन्हे, को वैक्सीन वारो तावन ई कोन थो करे। माल असां मिसकिननि जो मरे पियो साईं, असांजो को बि धणी साईं कोन्हे, न को डॉक्टर थो अचे न छा वैक्सीन करी वञे। ऐं असांजी इहा अपील आहे त असां मिसकिननि जो अर्ज़ु ॿुधणु आहे। मुतालबो कयो आहे त जेको असांजे माल जी वैक्सीन कराए, असांखे जे माल खे बचाए ऐं असांखे जेको माल खे मच्छरदानियूं वग़ैरह ॾिनियूं वञनि। कैमरामैन टीम सां गॾु गुलाम कादिर मलूखानी, मेरान टीवी जो।